लेट रिफॉर्म्स वाकई हमारी ॻाल्हि दुरुस्त है तो वे सही माना में ख़ास एजेंडा तहत इम्प्लीमेंट न थिया सभु थियनि पिया तो हुन जो वसी पॉपुलेशन रिसोर्सिस ताईं एक्सेस थियनि ऐं ॿाहिरि वाशा थिया आहे त जेको पाण ॾिसो 1% की लेट लाग जेको वेठो लेट ते न आहे जेको लेट ते कोरो नथो करे जेको उजरत नथो करे ऐं जेको शेयर मथे वेठल लेट लाट हुनजे जाइज़ कोरे मां पैदा थियल पैदावार जो अधु हिसेदार आहे बिकॉज़ हू मालिक आहे तंहिं करे हू हुन में पैदावार जो भला इंट्रस्ट वठे जंहिंजी अधु पैदावार आहे जेकॾहिं लेट रिफॉर्म्स ॿारनि खे पंहिंजनि वसीलनि ते अख़्तियार त हिक तरफ़ हू मालिक हुअण जो अहसासु कंदो आहे किन माण्हुनि खे रिसोर्सिस हुजनि इहो अहसासु वॾो आहे जीअं तालीम हिकिड़ो रिसोर्स आहे यू कैनॉट हैव टू गो बिलो द पावर्टी लाइन अवां वटि लैंड जी ओनरशिप आहे virtually zero for women they are the human why the half of the population in agriculture is resourceless the resource even the may जा मालिक आहियो गऊ ऐं ढॻीअ जा मालिक आहियो अवां वटि गॾु गाॾो आहे या अवां वटि लैंड जो टुकड़ो आहे इट प्रोवाइड्स यू अ सीक्रेट रुगो मोटरसाइकिल जो हुजण माण्हूअ खे इहो अहसासु ॾिए थो त ही कैन ड्राइव तंहिं करे रिसोर्स हुअण सां हिकिड़ी ॻाल्हि इहा थींदी त हू पंहिंजनि वसीलनि जा मालिक हुननि जी पैदावार वधंदी पर उन सां का वसी क़िस्म जी जेकी फुरलुट जो निज़ाम आहे उहो ख़तमु न थींदो जेसीं ताईं हुनजी थियरी आहे उहा इहा आहे जीअं दुनिया जा ॿियनि मुल्कनि पंहिंजो पाण खे ग्रेजुअली या इनकलाबी तौर इन साम्राज्य निज़ाम खां पाण खे डिसएसोसिएट जॾहिं हुननि पंहिंजो पाण खे डीलिंक कयो आहे त पोइ पाबंदियुनि हुअण जे बावजूदि क्यूबा उन वटि बैंकुनि जा निज़ाम अमरीकी पाबंदियुनि जे बावजूदि बहितर आहे एजुकेशन हुननि रुगो 18 महीननि में 60% जेकी इलिटरेसी आहे नाख़्वांदगी आहे रुगो 18 महीननि में घटि कई उहो वियतनाम आहे उहो चाइना आहे उहो दुनिया जा उहे समूरा मुल्क जिन लैंड रिफॉर्म्स कया पंहिंजनि इंसाननि में सीड़पकारी कई उन्हनि खे तालीम ॾिनी उन्हनि खे वसीला ॾिना ऐं पंहिंजो पाण खे ज़हनी ग़ुलामी खां आज़ादु कयो डिलिबरेटली ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं ज़ाहिर आहे तव्हां वटि इन सोच वारा नज़रिया हूंदा ऐं तव्हां सियासी तौर मारूज़ी तौर ताक़तवर हूंदव ऐं उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ बग़ावत कंदव पोइ नवां जान ठाहिण बहितर